कई अॻिते थोरो सो जेको वर्णन ईंदो आहे मार्कंडे महाराज खे माया दर्शन भगवान कराई। अलॻि अलॻि पुराणनि में घणा घणा श्लोक आहिनि। 1 लख महाभारत में है न, और गीता में 700, भागवत में 18,000। ईअं अलॻि अलॻि पुराणनि जे श्लोकनि जी संख्या आहे। भगवान श्री कृष्ण जा पुट प्रद्युम्न, उन जा पोटरा अनिरुद्ध ऐं पर पोटरा भगवान जा वज्रनाभ। चओ जय श्री कृष्ण। ये पहिरियों जी ॻाल्हि है। त परीक्षित महाराज शांडिल्य ऐं वज्रनाभ जो मिलण ऐं वृंदावन खे वरी चङी तरह वसायो। वृंदावन वसायो। भगवान जॾहिं गोलोक धाम विया त राणियूं ॾाढो दुखी थियूं, विरह में रोअण लॻियूं। लेकिन यमुना मैया प्रसन्न हुई। भेण तूं कीअं प्रसन्न आहे, तोखे विरह न आहे? चई न, छो न आहे? चई अचो मां तव्हांखे बि रस्तो ॿुधायां। वठी आई उन्हनि खे, सभिनी खे, राणियुनि खे, ऐं चयूं तव्हां हिते कीर्तन कयो। जीअं कीर्तन आरंभ कयो श्री कृष्ण भगवान जो राणियुनि ऐं कालिंदी माता यमुना मैया, त उन्हनि झाड़ियुनि मां बगीचे में अचानक उद्धव जी महाराज प्रकट थिया। उहे बि करताल खणी ॻाइण लॻा ऐं जीअं कीर्तन कयूं त विच में श्री कृष्ण भगवान भी प्रकट थिया। तव्हांखे पतो न आहे, श्री कृष्ण भागवत में समाइजी आहिनि। जेको बि ॻाईंदो, कीर्तन कंदो, ॿुधंदो प्रेम सां, भगवान उते साक्षात दर्शन ॾींदा आहिनि। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। कीर्तन में दर्शन थियो आहे भगवान